औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 5 मार्च 2025 जो ॾियारो आहे। अॼु असांजी टॉपिक आहे ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जो क़याम, ऐं इन मौज़ूअ जी सब टॉपिक आहे ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जे नए हिसे कलंदराबाद जो क़याम। ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जो ही हिसो पुराणी वहणीअ जे ॾखण तरफ़ कप ते वाक़िअ आहे। पुराणे ज़माने में हिन हिसे खे पटे वारीअ जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। सभ खां पहिरियां हिन हिसे में वॾेरे हाफ़िज़ मोहम्मद मुराद आरिजे 1973 ईस्वीअ में रसूल बख्श बुर्डे खे लॾाए अची आबाद कयो, जेको मोहतरम मोहम्मद मूसा बड़े जो वालिद साहब हुयो। उन खां पोइ सैयद ज़फ़र अली शाह, बख्शल आरिजो, इलाही बख्श मोची, अली गोहर मंगरियो ऐं अब्दुल्लाह आरिजो जन हिते अची रहाइश इख्तियार कई। 1975 ईस्वीअ में सैयद ज़फ़र अली शाह हिन इलाइक़े जो नालो कलंदराबाद रखियो ऐं जोगी क़ौम जे मुख़्तलिफ़ क़बीलनि खे बाडरा, ॾोकरी, मडबाऊ, मियां वरेल जे ॻोठ मां ऐं रावत अबड़े जे ॻोठ मां जोगियुनि खे लॾाए अची कलंदराबाद में आबाद कयो। उन खां पोइ सैयद करम अली शाह बि चांडनि खे आणे कलंदराबाद में आबाद कयो। ईअं ॾिसंदे ॾहरनि खे वरी अब्दुल गफ़ूर दोदाईअ आरिजे आणे कलंदराबाद में आबाद कयो। कलंदराबाद जे आबाद थियण खां अॻु बिरोही वॾेरे मोहम्मद शुटल आरिजे जे ज़मीन में वेठल हुया, पर जॾहिं वॾेरे मोहम्मद शुटल आरिजे इरादो कयो उन ज़मीन खे आबाद करण जो, त उतां उन्हनि खे लॾाए उन्हनि बुरनि खे बि अची कलंदराबाद में आबाद कयो। अहिड़ी तरह ही सिलसिलो लॾ पलाण जो जारी ऐं सारी हुयो। 1987 में सख़्तु बारिशुनि जे सबबु करीब जे ॻोठ मोहम्मद रमज़ान सेड़ो उर्फ़ ढोरे वारा सेड़ा में सेड़नि जूं जेके जॻहियूं हुयूं रहाइशी, उहे मींहं ते किरी पयूं। उन्हनि बि उन ॻोठ खां लॾ पलाण करे अची कलंदराबाद में आबाद थिया। उन्हनि लॾे ईंदड़ घरनि में पहिरियों जेको घर हुयो सेड़नि जो, जेको कलंदराबाद में अची आबाद थियो, उहो हुयो मोहम्मद सेड़ो उर्फ़ मोहम्मद मल। उन खां पोइ इहो माण्हुनि जो लॾे अचण जो सिलसिलो जारी रहियो, जेको हिन वक़्त ताईं जारी ऐं सारी आहे। कलंदराबाद जी एराज़ी जिते माण्हू आबाद आहिनि ऐं ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जी जेकी एरिया जिते माण्हू आबाद आहिनि, तक़रीबन जेको कलंदराबाद जी जेको एरिया आहे उहा आरिजन जी एरिया जे बराबरि थियण वारी आहे। ऐं साॻे तरह सां जेकी मर्दमशुमारी आहे, आबादी आहे माण्हुनि जी, उहा बि यानी उन जे बराबरि जे थियण वारी आहे। ही कलंदराबाद जो हिसो एॾो तेज़ीअ सां जे पासो वधी रहियो आहे, फैली रहियो आहे। ही हुयो कलंदराबाद हिसे जो आबाद थियणु। जज़ाकल्लाह।